पुट नालो छा आहे तव्हांजो? मुझे सजना जी। सजना पीउ जो नालो छा आहे? ये अमीर अमीर। केरु आहियो तव्हां? असां कोकर आहियूं किथे रहंदा आहियो? कराची में। अच्छा, ही तोखे पुट कंहिं मारियो आहे? मूंखे हिनजी घरवारी मारींदी आहे। कंहिंजी घरवारी? हिनजी घरवारी। ही जंहिं घर में तव्हांखे रहाईं था, जी इन जी घरवारी जो नालो छा आहे? हिनजी ज़ुबैदा ज़ुबैदा। जी छा कंदी आहे? ड्यूटी कंदी आहे इस्लाम में। इस्लाम में ड्यूटी कंदी आहे। ही तोखे ॿांह में, अखियुनि में, गले ते सभु सॼी मार तोखे उहा ॾींदी आहे। जी ऐं तोखे पंहिंजे माउ पीउ ॾे छॾीनि था मिलणु? अचनि था नथा अचनि? न मुंहिंजे माउ पीउ हेॾा कोन था अचनि, होॾे अचनि था न, होॾे मिलणु वञा। अच्छा, पोइ तो पंहिंजे माउ पीउ खे कोन ख़बर न आहे त तोसां हिते एॾो ज़ुल्म पियो थिए? हुनखे ख़बर आहे। तो ॿुधायो आहे? जी पोइ उहे छा था चवनि? चवंदा नंढड़ी हिनजी वॾी थिए पोइ वठी वेंदासीं। अच्छा, हाणे तूं पुट किथे थी वञणु चाहीं? हाणे पंहिंजे माउ पीउ जे घर। माउ पीउ जे घर। ठीकु आहे पुटु।